जी नाज़रीन, आया अब्दुल वकार लाखो अवी ॾिसी रहिया आहियो 9 टीवी न्यूज़ HD ख़बरुनि जो सिलसिलो जारी कजे थो। हींअर पिरियालो खां रिपोर्टर अनवर नारेजो। पिरियालो भरिसां फैज़ मोहम्मद बिंडो थाणे जी हद में बासर शख़्स ख़ालिद हुसैन नारेजो खिलाफ़ ॻोठाणनि सलीम नारेजो, बिलावल नारेजो, तौहीद अहमद नारेजो, जलाल नारेजो ऐं ॿियनि प्रेस क्लब पिरियालो पहुची 9 टीवी न्यूज़ HD अॻियां एहतजाज कंदे चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी आयल स्कूली ॿारनि जे वज़ीफ़े मां अधु पैसा घुरी रहियो आहे। वज़ीफ़े मां अधु पैसा न ॾियण ते बासर शख़्स फैज़ मोहम्मद बिंडो थाणे जी पुलिस खे पैसा ॾेई संदसि मथां रिपोर्ट दाख़िल कराई आहे, जंहिं बैदि फैज़ मोहम्मद बिंडो थाणे जी पुलिस बासर शख़्स सां मिली भगत करे गिरफ़्तार करण लाइ घर ते चढ़ाई कई आहे। हिननि चयो त वज़ीफ़े जे पैसनि मां डिवाइस होल्डरनि बि 1500 खां 2000 रुपया कटौती कई आहे। उन ई मौक़े ते मुतासिरनि DIG सखर SSP खैरपुर ऐं DC खैरपुर खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में SHO फैज़ मोहम्मद बिंडो ऐं बासर ख़ालिद हुसैन नारेजो खिलाफ़ कोर्ट में तहफ़्फ़ुज़ लाइ पटिशन दाख़िल कराईंदासीं। उसे नारे जो खालिद से नालो दे मोर खान पुट उन्हें वॾो भाउ इहो गुलाम रसूल उहो असांजे ॿारनि जे पैसनि में वधि ॾियो। असांजा फार्म बि असां पाण भराइण जमो असां पाण था करायूं ॾाढ करे असांजे जीअं कार्ड था बंदि करायूं ॾाढ करे असांजा पैसा थो वठे। जीअं 30,000 वाजनि जीअं असांजे 15 ॾियो न असां कार्ड बंदि करायूं। छाजा पैसा ॾियो उहे छाजा पैसा माना ॾाढ करे पैसा घुरे त मां भरायां फार्म ये ॿारनि जा जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट जा अचनि सरकारी पैसा ने असां वधि छाजे करे वठे। अच्छा कहिड़ो हक़ आहे? ऐं डिवाइस वारा जेके तव्हांखे कढी था कटनि था 2,000 उहे धार कटनि ऐं अधु हे धार थो वठे। अधु उहो छाजो थो वठे उहो केरु आहे? अधु नारे जो आहे तो ॾाढ करे अधु थो वठे त मां भरायां कार्ड मां थो खोलायां कुझु बि न ख़र्चो असां कयो आहे सॼो 2,000 रुपया हाणे केॾो असांखे अधु ॾियो। असांखे इंसाफ़ न थींदो। असां जज ॾे असां SP साहब ने असांखे पुलिस बि असांखे बदे बि असांजा नाला ॾेई आया पैसा बि सरकारी असांखे पुलिस बदे असांखे हक़ाबारी खपे। असांखे इंसाफ़ मिले असांखे इंसाफ़ मिले। असां इंसाफ़ न थींदो असां SP साहब ने क़ुरान खणी वेंदासीं त असांखे सरकारी पैसा करे लाइ पुलिस बि असांखे तंग करे थी। हक़ बात असांखे नथी मिले। असां इंसाफ़ खपे।